بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. मैं असां हीअ दुआ घुरंदा आहियूं सदाईं इंशाअल्लाह ताला रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। यानी थोड़ो मां नज़र कजो त ॾिसो न जेकॾहिं पढ़िजे थो पियो त रब इश्रह ली सदरी न आहे सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इनजी मां हींअर सोचियुमि त माना बि खणी अचां त असां सभिनी खे ख़बर पवे। माना ने जी आयत हज़रत मूसा अलैहि सलाम चयो ब्रैकेट में हो हे मुंहिंजा पालनहार या ईअं चइजे मुंहिंजा पालनहार मूं लाइ सीनो खोल मुंहिंजो ऐं सवलो कर मुंहिंजे लाइ मुंहिंजो कमु ऐं खोल ॻंढी मुंहिंजे ज़बान मां। हाणे हक़ीक़त में इहा आहे मुंहिंजे ज़बान मां या मुंहिंजे ज़बान जी थींदो इहो हक़ीक़त में। हाणे असां सदाईं इहो तर्जुमो में रखंदा आहियूं त मुंहिंजी ज़बान जी हबक लाइ लफ़्ज़ी तर्जुमो हबक जो न आहे या खोल ॻंढि मुंहिंजी ज़बान जी। इन जो माना उनजो तर्जुमो ईअं माण्हुनि कयो आहे त आसानी लाइ मुंहिंजी ज़बान जी हबक लाइ छो जो मूसा अलैहि सलाम खे ज़बान में हबक हूंदी थोरी। अच्छा, पोइ वरी जेका चोथीं आयत आहे त उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि। चोथीं माना 28 ही 4 आयतूं आहिनि ही जेको असां पढ़ंदा आहियूं ऐं इहे अञा इहो मुकमिल न आहे हिते माना अञा हले थी पई दुआ। हारून जेको आहे माना हुनखे मुंहिंजे भाउ खे मुंहिंजो मददगार करे उहो अञा हले थो हारून अखी। ठीकु आहे। हाणे हिन में अॼु मां इहो सोचियो त इहे 3 ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे टेक अवे लेसन्स आहिनि छड़ो इन आयत पढ़ण मां जेका दुआ घुरंदा आहियूं बार बार हर हफ़्ते असांखे साल थी 1.5 साल थी वियो आहे की टेक अवे माना हीउ जेको बिलू आहे न इहो टेक अवे लेसन्स आहे। ठीकु आहे। अचो त ॾिसूं 3 उहे कहिड़ा आहिनि त पोइ पंहिंजे सबक़ ते हलंदासीं। पहिरीं ॻाल्हि इहा सूर कहिड़ी में आई आहे दुआ उहा आहे सूर त्वाहा में ऐं उहा नंबर कमु आहे 20। इहो असांखे अॼु जेके असांखे ॿुधंदा प्लीज़ अटेंटिव थी ॿुधिजे त इहा सूर नंबर काई आहे 20 नंबर नालो छा हुनजो त्वाहा ऐं 20 सूरत जूं कहिड़ियूं आयतूं जेके असां हे पढ़ूं था पिया नंबर 25 26 27 28 ही 4 25 26 27 4 इहे पढ़ूं था पिया इन दुआ में। इहो यादि करणु खपे सूर त्वाहा नंबर इन जो 20। ॿी ॻाल्हि इन में कहिड़ी ॾिसणी आहे ही जेके 2 अखर आहिनि हिकिड़ो दाल ॿियो काफ़ हिन ॾाढे में आहिनि। इहो हुनजी प्रिंट आहे क़ुर पाक जो जेको असांजो PDF आहे मूं वटि हुनजी इहा प्रिंट आहे। उन में इहे तजवीद जे क़ाइदे जे हिसाब सां इहे रंग ॾिनल आहिनि जीअं हिन जो साओ छो आहे हुन ते पोइ ईंदासीं कॾहिं। हाणे ॻाल्हि इहा आहे त 2 अखर हिननि में हीउ सो दाल आहे ॿियो काफ़ आहे ऐं अहम ॻाल्हि इहा आहे इन्हनि ॿिन्ही जे मथां का ज़ेर ज़बर पेश न आहे पर ही जज़म आहे जेके असां सुकून चवंदा आहियूं अरबी में नंढड़े गोल्डे सां ज़ाहिर कबो आहे। ठीकु आहे। हाणे इहा छा आहे दाल ऐं काफ़ ते जज़म आहे। इहे 2 अखर हिननि 5 अखरनि जो हिकिड़ो ग्रुप आहे उनजो हिसो आहिनि। ठीकु साईं। ॾिसो ही दाल बि हिन में आहे काफ़ बि आहे हिन में 3 ॿिया अखर बि ईंदा आहिनि। इहो ग्रुप आहे इनखे छा चइबो आहे 5 जो ग्रुप आहे इनखे चइबो आहे कलकला। इन जो पढ़ण जो आसान तरीक़ो तव्हांखे मां ॿुधायां उहो इहो आहे त ज़बान जाते मखरज ते वञी टच कंदी आहे न उन खां असां जॾहिं हिकदमि ॿियो अखर अदा कयूं त कलकलो अदा न थियो। कीअं सदरी चवां त इहो कलकलो न थियो छो जो ज़बान उते बीठी हिकदमि ॿियो अखर अची वियो सदरी त न थियो। जेकॾहिं मां उहा ज़बान छॾे ॾींदुसि उतां सद हाणे ॾिसो द ज़बान मोटी आई वापसि री इहो कलकले जो बाक़ाइदा जेको मुंहिंजो इंशाअल्लाह ताला वीडियो ईंदो उन में वधीक वज़ाहत थींदी। अॻिते था हलूं पिया। ॿियो मैसेज कहिड़ो आहे उहो इहो आहे या हूंदो आहे फर्स्ट पर्सन लाइ माना मुंहिंजो। उहो कीअं अचो ॾिसूं ही छा आहे मैसेज कहिड़ो आहे या जेको अखर आहे न उहो आख़िर में कीअं ईंदो आहे हिन में ॾिसो हिते आयो आहे ली उहो ॻाढ़े में लिखियल आहे। वरी छा आहे सदरी जेको आहे लफ़्ज़ आहे उनजो ही अखर ई आख़िरी आहे इहो या में अखर ॻाढ़े में लिखियल आहे। यसिर ली उहो जेको ली आहे न इहो वरी ॻाढ़े में हिते लिखियल आहे।
लफ़्ज़ सॼो आहे यस्सिर ली, वरी ॻाढ़े में जेको इहो आहे हिनखे ॾिसणो पवंदो। वरी अमरी या जेको आख़िर में आहे वाही, वरी इहो लिसानी हिकिड़ो लफ़्ज़ आहे या जे आख़िर में आहे, उहो ॻाढ़े में आहे। वरी कौली, यफ़क़हू में ॾिसो या कोन्हे, ठीकु आहे न, पर कौली में चऊं था त हीअ या आहे। इहो या छा खे थी ज़ाहिर करे, ली या इहो ॻाल्हि साॻी आहे, ग्रामर जो माना हिन में ॻाल्हि हिकिड़ी थींदी, या जेका आहे उहो छा आहे, हीअ ली आहे मूं लाइ, हीअ सदरी जी या आहे मुंहिंजो सीनू, सदर माना सीनू या मुंहिंजो सीनू, मुंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, या माना मुंहिंजो आयासीं न। हाणे इनखे सम्झंदो हलिबो त मूसा अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा पालनहार मूं लाइ खोल मुंहिंजो सीनू ऐं सवलो कर मूं लाइ, यसिर ली माना सवलो कर, त यसिर त थींदो सवला कर, ली मूं लाइ, अम्र माना कम, अम्र माना कम, अम्र हुकुम बि थींदो आहे, अम्र माना कोई बि कम, अमरी मुंहिंजो कम, जेको तूं मूंखे ॾसियो आहे त वञी कम फिरोन वटि वञा त ॾींहं करण, तूं आसान पढ़ाए मुंहिंजो कम। लिसानी मुंहिंजी ज़बान, मुंहिंजी ज़बान, कौली मुंहिंजी ॻाल्हि। हाणे हीअ हिते थोरी ग़लती थी वई आहे साईं, हीअ थींदो इन में सॉरी, हिनखे हीअं करेक्ट कजे, इहो थींदो लेख, लेख मुंहिंजी ॻाल्हि, ठीकु साईं। वरी हलूं था अॻिते, इहो आहे हिन में अॼु जो सबक़ु वठणो हिकिड़ो इहो, त हिन में जेके इहे या आयल आहिनि इन्हनि लफ़्ज़नि में, हिन जो मतिलबु आहे मूंखे मुंहिंजो जेको। उन खां पोइ हाणे हलूं था पिया पंहिंजे हुन ते, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, असां कीअं चयो आहे आई एम सॉरी। अचो त क़ुर सिखूं सिंधी में, असांजो जीअं नईम साहब ॿुधायो सिपारो 3 असां सिखूं था पिया, उनजो नालो आहे अम, अरबी में छा सिपारे खे चइबो जुज़। हाणे अल्लाह पाक जी तौफ़ीक़ सां असां सिखी आया आहियूं जुज़ 30 जूं कहिड़ियूं सूरतूं, 90 जेका 78 खां 30 सिपारो शुरू थियो, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, अल बुरूजी, नाज़ियात। अब ये नाला यादि करणु खपनि, इहा शीट मां मोकिलींदुमि, इहे नाला नंबर इन्हनि जा यादि करणु खपनि। 90, 78 आहे, इहो कम से कम लाज़िमी यादि करणु खपे त सूरो माना जेको सिपारो आहे जुज़ 3, इहो सूरा 90 खां थो शुरू थिए। अन्नाज़ियात, अबस, अत-तकवीर, अल-इन्फितार, अल-मुतफ़िफ़ीन, अल-इंशिक़ाक़, अल-बुरूज, जेका 85 नंबर असां कईसीं, ऐं उन खां पोइ असां असुर अत-तारिक़ जेको आहे 86 नंबर सूरत आहे, उन जी 4 आयत पढ़ी आया आहियूं, सिखी आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हाणे हलूं था पिया असां पंहिंजे आयतुनि ते 5 खां 10, बाक़ी सूरत आहे, हिन जूं कुल आयतूं आहिनि 17, इंशाअल्लाह ताला नेक्स्ट सेशन में पूरो कबो। हाणे हीअ आहिनि जेके असां 4 आयतूं पढ़ी आयासीं, 11 को 17 पढ़बियूं नेक्स्ट सेशन में। अॼु सिखूं था पिया कहिड़ियूं, ओही विच वारियूं 5 खां 10 ताईं। हाणे हिन जो किथां थी शुरू थिए 5 ई चए था तो फल यंजुरिल इंसान मिम्मा खुलिक, खुलिक मिम्मा इन दाफिक, तंहिं करे माण्हू खे घुर्जे त निहारे ॾिसे त खेसि छा मां बणाए वियो आहे, टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणाए वियुसि। यखरुज माना ख़राज थिए थो, निकिरे थो, यखरुज मिन बैन सुल्ब व तराइब, जो पुठी ऐं उरह जे विच मां निकिरंदो आहे, इन वला रजी लक़ादिर, बेशक अल्लाह संदसि वरी मोटाइण ते वस वारो आहे। यौम तुबल सराइर, जंहिं ॾींहुं माण्हुनि जे दिलनि जा सभु, इहो ब्रैकेट में आहे, यौम तुबल सराइर जो मतिलबु छा आहे, जंहिं ॾींहुं कुझ जाचा वेंदा, वमा लहू मिन कुव्वतिन वला नासिर, पोइ तंहिं ॾींहुं कान उनखे सघ रहंदी ऐं न को वाइर हूंदुसि। मतिलबु छा थियो अचूं हिन सूरत में, हिनखे कयूं थोरो इहो असां ज़िक्र करे आया आहियूं। हिन माना सूरत में अल्लाह पाक कसम खणी 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि, कसम 2 जाइनि ते खयां अथई, पर ॻाल्हियूं 2 कयूं अथई। कहिड़ियूं 2 ॻाल्हियूं आहिनि? पहिरियों कसम कयो अथई आसमान ऐं हिकु तारे जो कसम आहे, अल्लाह पाक इंसान खे कीअं ख़ल्क़ियो आहे ऐं उनखे मारण ऐं वरी जीआरण ते क़ादिर आहे। हीअ ॻाल्हि कहिड़ी कई अथई? आसमान ऐं वरी ज़मीन जो कसम। त क़ुर फ़ैसिलो कंदड़ आहे हक़ ऐं बातिल में, ऐं पोइ उनखे न मञींदड़नि खे मोहलत ॾिनी वई आहे त भली मुखालिफ़ पंहिंजूं रिथूं कनि, अल्लाह पाक बि पंहिंजी रिथ रखे। इहे 2 ॻाल्हियूं हिन में आहिनि सूरत में।
जो त इन्हनि खे सम्झो इंशाअल्लाह। इहा ॻाल्हि बि असां ज़िक्र करे चुका हुआसीं त जॾहिं अल्लाह पाक कसम थो खणे त कसम में छा थींदो आहे त हिकिड़ो हूंदो आहे कसम ऐं हुनजो ॿियो हूंदो आहे जवाब कसम। मां थो चवां वल्लाही असां लास्ट सेशन में माना असांजो सेशन थियो हो, मां जॾहिं कसम खणंदुमि त शायदि ई ॾींदुमि जो मुंहिंजो थियो हुयो। माना इहा ॻाल्हि मां ॿुधायां थो पियो जंहिंजी मां ॻाल्हि करणु चाहियां थो। कसम खयुमि कंहिंजो? अलाह पाक जो। हाणे अलाह पाक जो जॾहिं मां कसम खयो त उहा मुक़सिम बिही, जंहिंजो कसम खयो वियो आहे। अलाह वारे कंहिंजो कसम खयो आहे? आसमान ऐं तारे जो, जेको नजम साकिब। ऐं वरी अलाह ताला ॿियो कसम जिते अची खयो आहे उन में चयो अथई आसमान ऐं ज़मीन। त जंहिंजो कसम खणबो उहो मुक़सिम बिही ऐं मुक़सिम अलह थींदो आहे, माना जंहिं लाइ, यानी जंहिं ॻाल्हि जी शायदि या जंहिं ॻाल्हि जी साबिती ॾियणी हुजे उहो उन ॻाल्हि खे चइबो आहे मुक़सिम अलह। अहिड़े कसम जूं जेके तक़रीबन 33 सूरतूं आहिनि जीअं उहे कसम सां शुरू थियनि थियूं, या वलसर बि आहे। अचूं था पिया 4 आयतूं जेके असां पढ़ी चुका आहियूं, उनजो सिंधी तर्जुमो कसम आहे आसमान जो ऐं राति जे वक़्त में ईंदड़ जो, ऐं कीअं सम्झो तो या छा सम्झो तो या कंहिं सम्झाई तो, टई तर्जुमा थियल आहिनि त राति जो ईंदड़ छा आहे। उनजो जवाबु अलाह पाक पाण ई ॾिए थो त उहो चिमकंदड़ तारो आहे, तेज़ चुभंदड़ रोशनी वारो जेको ऊंदहि में तेज़ चुभी थो वञे, हुनखे माना पेनिट्रेट करे थो वञे हुन में। पोइ त को जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते हिकु निगहबान मुक़ररु थियल न आहे। हीअ कसम हुया ॿ, समाए ऐं तारिक, ऐं हीअ जवाब कसम आहे त को जीव अहिड़ो कोन्हे। अलाह पाक इहा ॻाल्हि करणु थो चाहे कसम चई करे, कसम खणी करे त को जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते को निगहबान मुक़ररु थियल न आहे। हाणे मां जेको आयो हुयो मां नजम साकिब, मां सां इहो सिखी आयासीं त मां घण महीनी लफ़्ज़ आहे। मां माना जेको, मां माना नाहे, मां माना क्वेश्चन में बि थींदो आहे, यानी छा करे कजे। ठीकु आहे। हाणे ही वॾी ॻाल्हि आहे जेको अलाह पाक हीअ जेका आयत आहे न 4 नंबर त को जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते हिकु मुक़ररु थियल न आहे। इहो ॾिसो त सूरह अल मुतफ़िफ़ीन में बि आयो आहे जेका 38 नंबर आहे, ऐं हुनजी 9 नंबर आयत में आहे किताब मरक़ूम, माना सांढियल किताब जंहिंमें सभु लिखिजे थो पियो। उन खां पोइ अल इंफ़ितार जी जेका आहे, जेका 82 नंबर सूरत आहे, उनजे माना 10 खां 12, हा ही जेको 82 जी 10 खां 12, 10 11 12 3 आयतूं नी इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन। तो सभु ॼाणनि था जेके किरामन कातिबीन वेठा आहिनि उहे लिखनि था पिया असांजा अमलनामा। मुहाफ़िज़ वेठा आहिनि न, मुहाफ़िज़ निगहबान असांजो ख़्यालु कोन था कनि कंहिंखां, उहे वेठा आहिनि निगहबान असांजे अमलनि ते, उहे वेठा लिखनि था पिया। ऐं उहो किताब मरक़ूम में पियो लिखिजे थो पियो, का ॻाल्हि कान ज़ाया थी थिए उन मां, हिकिड़ी शइ। ऐं ही वॾी हिकिड़ी आयत आहे जेका सूरह अल इंफ़ितार में आई आहे, माना 82 नंबर सूरत आहे, जंहिंजी 6 नंबर आयत आहे। इहा इंसान जे जेको आहे न हिनखे सोचण जे लाइ न हिकिड़ी हीअ आयत जेकॾहिं हिन जे सम्झ में अची वञे न त इंसान जे सम्झण लाइ काफ़ी आहे पाण खे सिध वाट वठण लाइ। अलाह पाक फरमाए थो या अय्युहल इंसान, इंसाननि खे थो चए डायरेक्ट, मा ग़र्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तो कहिड़ी शइ धोखे में विधो आहे पंहिंजे सॻोरे पालणहार खां। तुंहिंजा हर अमल जाचा था वञनि, घर में आहे, ऑफिस में आहे, ॿाहिरि आहे, घुमे थो, फिरे थो, सुम्हे थो, ॻाल्हाए थो, सभु लिखिजे थो पियो। छा तूं सोचे थो त मां छा कयां थो पियो? ऐं इहे जेके अमल लिखिजनि था पिया, जॾहिं इहे उते ज़ाहिर थींदा त इहा नंढी ॻाल्हि आहे। इहा त ॼाणण लाइ काफ़ी ॻाल्हि आहे इंसान खे त ख़बरदार थिए पंहिंजी ज़िंदगी में। पर उन खां अलावा जेका अॻिते ॻाल्हि थियल आहे न, उहा इंतिहाई अञा बि ख़ासि तौर काफ़रनि लाइ हुई, ॻुझ ॼाणींदड़, ॻुझ ज़ाहिर कया वेंदा। ही त अमल आहिनि न, मां कंहिंसां तेज़ लफ़्ज़नि सां ॻाल्हायो, उहो लिखी थी वियो, मां ग़लती कई, मां सम्झां थो, मां गुनाह बि कयो, मूंखे न करणु खपे। ज़ुबानी त नुक़सानु ॾींदी आहे सॼो, पर मां हुन ते सारी कंदुमि मलाकूं। ॿियो, पर मुंहिंजी दिलि उनजे जेके काफ़िर हूंदा हुआ उन्हनि उहे रिथूं रथींदा हुआ, जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़, मुस्लमाननि जे ख़िलाफ़, जेके ख़बर बि न हूंदी। हाणे अञा ॻुझ जी वञा वॾी ॻाल्हि आहे जेका असां सम्झंदासीं।
इंशाअल्लाह ताला त उहे बि ज़ाहिर थींदा ही त अमल आहिनि न उहे ज़ाहिर थींदा उहा ॻाल्हि थी अॻिते हले ठीकु आहे अचूं था पिया 5 खां 10 ते हाणे 5 असां ज़िक्र करियासीं फल यंजुरिल इंसान मिम्मा ख़ुलिक़ पंहिंजी आयत आहे तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त निहारे ॾिसे त खेसि छा मां बणायो वियो आहे पोइ अलाह पाक फरमाए थो ख़ुलिक़ मिम्मा दाफ़िक टपे ॾेई निकिरंदड़ पाणीअ मां बणायो वियुसि जो पुठी ऐं उर जे विच मां निकिरे थो ऐं मतिलबु पोइ अलाह ऐं त न आहे हिन में बेशक हू माना केरु अलाह वरी मोटाइण ते वसाए जंहिं ॾींहुं कुझ जाचा वेंदा इहा थी अचे 9 नंबर आया पोइ तंहिं ॾींहुं माना क़यामत वारे ॾींहुं न हूंदी हुनखे का सघ जो उहा शइ रोके सघे सीक्रेट आहे पासवर्ड मां न ॾींदुसि न अलाह खे सभु ताक़त आहे कुझ ज़ाहिर थींदा दिलनि जा उनखे का सघ न हूंदी ऐं न को वारो हूंदुसि मां जो लफ़्ज़ न चवां जेकॾहिं प्लान ठाहींदा त हुन में असां माण्हू शामिल हूंदा हुया इंसान प्लान ठाहींदो असां प्लान ठाहींदा आहियूं कंहिंजे ख़िलाफ़ का बेईमानी करणी जी का परेशानी पैदा करणी जी असां न ठाहिया हूंदा आहियूं प्लान ठाहींदा आहियूं ॻुझ में ठाहींदा आहियूं असां हिक ॿिनि खे पाण में शामिल कंदा आहियूं अलाह पाक ॾिसे थो पियो त केरु तव्हां सां ॿियो गॾु आहे उते न ईंदो उहे फिरी वेंदा उहो गॾु न हूंदो न पाण खे का ताक़त हूंदी का शइ फेराइण जी लिकाइण जी साड़ण जी हिते बेईमानियूं करे रिकॉर्ड साड़े छॾिबा आहिनि ऑफिस में मुखालिफ़नि ॿाहिरि ई छॾिबो आहे उन्हनि खे हुते न थींदो उहा ताक़त बि न हूंदी को मददगार बि न हूंदो अचो थोरो तशरीह ते हलूं था टाइम आहे पाण खे इंशाअल्लाह ताला आयत थी चए 5 नंबर फल यंजुरिल इंसान मिम्मा ख़ुलिक़ तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त निहारे ॾिसे त खेसि छा मां बणायो वियो आहे इहो हिन जो सवलो तर्जुमो आहे हलूं था हिते ॿाए तूं गॾु ईंदियूं 6 नंबर टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणायो वियुसि यख़रुजु मिन बैनि सुल्ब तराइब जो पुठी ऐं उर जे विच मां निकिरंदो आहे अचो त हिकु सम्झूं हीअ आहे टपे ॾींदड़ पाणी मां जेको इंसान जो आहे उहो ईअं आहे जीअं स्पर्टिंग फ्लूइड जेका इंजेक्टेड जीअं वाटर हुजे न माना जेका इंजिकुलेशन थिए थी पई मर्द औरत जे लाइ माना मर्द जेका थिए थी पई अलाह पाक चए थो त उन बूंद मां बणायो वियो आहे इहो किथां थो निकिरे इहा बि ख़ुदा पाक ॿुधायो साल अॻे कंहिंखे ख़बर हूंदी त छा आहे किथां निकितो आहे अॼु उन्हनि शइ प्रूव कई आहे यानी इहो आहे इल्मु अलाह पाक जो ऐं केरु थो ॿुधाए उन्हनि खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं उते का तइलीम किथां वरिती कोन्हे का ऐं इहो एॾो इल्मु थो ॿुधाए उन्हनि खे त ही इन्हनि जो दिमाग़ तॾहिं त परेशान रहंदा हुया त ॿुधाइजी थी जेका ॻाल्हि हिनखे कन बंदि कयो अबू ज़बर ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला जो ज़िक्र आहे त हू त तमामु वॾा मुस्लमान बि थिया ऐं तमामु वॾो हुनजो दर्जो आहे हदीस मुबारक ॿुधाइण में बि त मां जॾहिं मके पाक में आयो हुअसि ॿुधी करे नबीअ जो त मूंखे मां जीअं दाख़िल थियोसि त चऊं त जल्दी कर पंहिंजे कननि में कप विझे ॿुधंदे त इहो जादू थींदी तुंहिंजो माना इहो असर पइजी वञे त माण्हू जो हालतूं ख़राब थी वञे इहो क़ुर हुयो हू इहे लफ़्ज़ सम्झनि पिया त इहा त वॾी ॻाल्हि आहे जेको ॿुधाइनि था पिया अॼु त क़ुर साबित थो करे पर इनखे कीअं ख़बर पए थी या भई इहो अलाह जो कलाम एॾो असर हुन में हाणे हिनखे जेको माना चवंदा आहिनि त इहो ही जेको असां चयो न बैन सुल्ब तराइब सुल्ब जो लफ़्ज़ जेको आहे उहो ऐं तराइब जो इन में वॾी तमामु डेप्थ में मानाऊं कयल आहिनि पर इन खे लोइन बि चई सघिजे थो द पार्ट ऑफ द बॉडी ऑन बोथ साइड्स ऑफ स्पाइन बिटवीन द लोएस्ट रिब्स एंड द हिप बोन्स इन जी वधीक साईं मां तशरीह कोन थो करे सघां छो जो इन में काफ़ी शयूं आहिनि इनखे थोरो माना इहो अंग्रेज़ी में बि इन करे आहे त जेका शइ आहे उहा ईअं ई हुजे छो तर्जुमो करण में वरी का शइ ग़लति न थी वञे इन करे मां ईअं ई रखियो आहे ठीकु आहे न हाणे अॻिते हलूं था पिया त ही लोइन जो पार्ट आहे ठीकु आहे न इतां ठहे थो पियो इहो पाणी ऐं पोइ इहो इन मां बूंद जेका निकिरे थी पई इहो जेको पाणी जो अलाह पाक ज़िक्र कयो आहे जेको ईअं प्रेशर सां निकिरे थो पियो तव्हां ॾिसो त हूअं पाणी जेको हेठि चिमंदो आहे पर जॾहिं प्रेशर सां खोलिबो आहे त वेंदो आहे इहा ई अलाह पाक इंसान में इहा अलाह पाक ख़ल्क़ी आहे ॻाल्हि मर्द में इहा कुवत आहे जेका उहा थिए थी उन जो अलाह पाक ज़िक्र कयो आहे जेकॾहिं जॾहिं मर्द ऐं औरत जा पाण में स्पर्म मिलनि था उन्हनि जा ऐं
इंसान पोइ उन मां ख़लकिजे थो। उहो अहिड़ो पाणी आहे जेको माण्हू पंहिंजे लिङनि खे लॻे थो त ड्राइण जे चकर में सफ़ाई करण जे लाइ हूंदो आहे। अलाह पाक उन ॻाल्हि जे चकर इहो पाण खे नथो ॾिसे त कहिड़े मां पैदा थियो आहे। इहे अलाह पाक घणी कहिड़ी ॻाल्हि आयो आहे, ख़लक़त जी बि ऐं उनजे हैसियत जी बि। ठीकु आहे, सही लो आहिनि। हाणे इहा इन जो वरी अञा थोरो कंपेरिज़न ॾिसूं क़ुर पाक में कीअं थियल आहे, किथे आयल आहे कंपेरिज़न न, बल्कि माना इन जो ज़िक्र किथे थियल आहे। ॿियो यासीन शरीफ़ में केॾा इहो ख़ासि लिखियलु पियो आहे। हुयो 36 नंबर आहे सूरह यासीन शरीफ़ ऐं उनजो 77 नंबर आयत आहे। अवलम यरल इंसान, माण्हू न ॾिठो आहे छा, अन्ना ख़लक़नाहु, त असां खेसि अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन, किस नुतफ़ में बणायो, फैज़ा व ख़सीम मुबीन। पोइ ॾिसो पधरो मुखालिफ़ थींदो थो वते, बणायो उनखे असां लाइ ॻाल्हि असांजो मुखालिफ़ थो थिए, असांजे आयतुनि जो मुखालिफ़ थो थिए। अल्लाह क्लियर वाज़े शइ मनी साईं। उन खां पोइ ॿी ॻाल्हि हिते जेका असां इहा ॾिसणु घुरूं था पिया, त जॾहिं अल्लाह पाक इहा ॻाल्हि ज़िक्र कयो आहे त इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफ़िज़, हीअ जेका 4 नंबर आयत आहे इन ई सूरत जी, सूरह तारिक जी, त को जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते हिकु निगहबान मुक़ररु थियल न आहे। हाणे असां 5 6 आयत सम्झीसीं, पर ही 4 आयत खणी अचण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां 5 आयत पढ़ी आहे त फल यंजुरिल इंसान मिम्मा ख़ुलिक़, जंहिंजो मतिलबु आहे तंहिं करे माण्हूअ खे या इंसान खे घुर्जे त नियारे ॾिसे त खेसि छा मां बणायो वियो आहे। इन ते असांजी तशरीह थी वई। त हाणे हिन ॿिनि में कंपेरिज़न ॾिसो था, इहो चइबो आहे तदब, जिन महिनत कई आहे उन्हनि ते उन्हनि खे शाबाश आहे। ॾिसो लफ़्ज़ अल्लाह पाक जेके इस्तेमालु कया आहिनि न, त क़ुर पाक में हिते छा आयो आहे, को जीव, जीव कहिड़ो आहे, कोई बि सादार, को जीव कोन्हे जंहिं ते को निगहबान मुक़ररु थो थिए। ठीकु, फॉर एग्ज़ाम्पल हाणे अचे थो पियो फल यंजुरिल इंसान, हिते अलाह साईं जीव इस्तेमालु न कयो आहे, हिते को इंसान जो लिखियो आहे। हिते वॾी हिकमत हिन में मुख़्तसरन ॻाल्हि इहा आहे त हिन जो मतिलबु आहे फल यंजुरिल इंसान मिम्मा ख़ुलिक़, तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त नियारे ॾिसे। छो माण्हूअ खे छो रिमाइंडर आहे, छो जो उहो ही जेको इंसान लफ़्ज़ आहे न, इन जे करे आहे। ही त अलाह पाक स्टेटमेंट ॾेई छॾी त को जीव कोन्हे, सभिनी खे माना कॉमन थी वई ॻाल्हि आहे। ठीकु आहे, पोइ हीअ ख़ासि, पोइ हीअ सुवाल आहे, तंहिं करे इन सुवाल बि न आहे खणी, पर माना ही कंहिंखे ईअं डायरेक्ट करे का चैलेंज आहे या ॿी का ॻाल्हि आहे, हीअ आहे स्टेटमेंट, हीअ आहे चैलेंज माण्हूअ खे। तंहिं करे माण्हू खे घुर्जे त नियारे ॾिसे त खेसि छा मां पढ़ायो। छो जो अलाह सां बहस केरु थो करे, ख़सीम मुबीन केरु आहे, इंसान आहे। मुखालिफ़त केरु कंदो अलाह जी, इंसान थो करे। एथीस्ट थिया पिया आहिनि, बुत पूॼनि था पिया, इहे सभु अलाह पाक जो क़ुर कोन था पढ़नि। एथीस्ट खे त मां तो चवां त का ज़रे बराबरि जी हक़ीक़त कोन्हे त को हू पंहिंजे पॉइंट ते क़ाइमु रही सघनि, त इहा पंहिंजे पाण दुनिया हली थी पई। हिकिड़ो क्लेम थो करे, माना माण्हू न, माना अलाह पाक क्लेम थो करे न त इहा ख़ल्क़ी मां आहे। या त तव्हां नेमुल बदलण आणे हुनजो, पोइ त ईअं त कोन चओ न मां हिकिड़ी शइ ईजाद कई आहे, कार मां टोयोटा जो मां डिज़ाइनर आहे, मां चवां त इहा डिज़ाइन मूं कई आहे, तव्हां चओ त ईअं पंहिंजो पाण ठही वई। मां क्लेम थो कयां, हा कोई क्लेम न करे तव्हां चई सघो था त इहा टोयोटा कार अलाए काथो पंहिंजो पाण अची वई आहे। पोइ हुनजो ॻोल्हे सघो था त भई कीअं ठाहियो आहे, पोइ पंहिंजी तव्हां थियरियूं आड़ो, बिग बैंग आड़ो, ॿियूं जेके बि आणियो। पर जॾहिं मां क्लेम थो कयां त टोयोटा जी डिज़ाइन मूं कई आहे, त मूंखे चैलेंज कयो न, त मूंखे ॾिसो न, मां तव्हांखे शायदि ॾींदुसि त मां ठाही आहे, ॾिसो ही किताब आहे, ही आहे, हीअं डिज़ाइन आहे, अहिड़ा पेजिस आहिनि। अलाह पाक ख़ल्क़ी आहे इंसान खे बि, अलाह पाक दुनिया ऐं आसमान ख़ल्क़ियो आहे, पाणी ख़ल्क़ियो अथई, हज़ारे मिसाल ॾिना अथई क़ुर पाक त मां ही कयो, मां ही कयो, मां ही ठाहियो। मां सितारा ठाहिया, मां आसमान ठाहियो उनखे ज़ीनत ॾेई, मां ज़मीन ठाही उनखे ज़ीनत तव्हां लाइ पैदा कयो, मां तव्हां लाइ खाधा पीता पैदा कया, मां तव्हांजो अंधो पायां। जेको तव्हां पोखियो था ज़मीन में, उनखे केरु थो उथारे, उन मां केरु थो पैदा करे, उहो बि अलाह। इहा सभु शइ अलाह पाक पंहिंजी साबिती ॾिनी आहे, उनखे ॾिसनि न। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा थी त क्लियर थी ॻाल्हि इहा त होॾे जीव आहे, छो जो हिते चैलेंज आहे त इंसान आयो आहे। ऐं इंसान छो, इंसान जो मतिलबु छा आहे, इंसान जो लफ़्ज़ जेको माना रूट आहे न साईं,
उन्हनि जेके ॾिसे थो रोट में काफ़ी लफ़्ज़ ठहनि था पिया पर इंसान माना हिकिड़ो थींदो आहे निस्यान भुल कंदड़ भुल जड़ंदड़ इंसान आहे भुलिजी वेंदड़ विसारे छॾींदड़ निस्यान जी बीमारी थींदी आहे जंहिंमें माण्हू विसारे छॾींदा आहिनि अल्ज़ाइमर चइबो आहे न जेके त माण्हू इंसान पंहिंजी ख़ल्क़त भुलिजी थो वञे और अल्लाह खे चैलेंज थो करे ॻाल्हियूं अल्लाह अल्लाह से फरमाए इन्नहु अला रजी लक़ादिर असल ॻाल्हि आहे कहिड़ी ख़ल्क़त जी ॻाल्हि न आहे हिकिड़ी त इहा ॻाल्हि न आहे ॿी ॻाल्हि इहा त आहे ॻाल्हि मौत खां पोइ वापसि मोटण जी वापसि जीअरो थी अल्लाह जे ॾाढो हाज़िर थियण जी उन जो इनकार हो अल्लाह पाक चए थो बेशक उहो अल्लाह वरी मोटाइण ते वस वारो आहे हाणे हीअ तव्हां ॾिसजो जीअं यासीन शरीफ़ में जेको वरी 79 अॻिते में असां ॾिसी आयासीं 78 या 79 आयत अल्लाह पाक फरमाए थो कुल ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ यो ई हल्लज़ी अंशा अव्वल मर्र जंहिं बणायो उन्हनि खे पहिरियों भेरो अव्वल मर्र पहिरियों भेरो बाबा बिकुल ख़ल्क़िन अलीम ऐं सो उन्हनि खे वरी जारींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदा ठीकु आहे हाणे चओ था सूरत आयत नंबर कहिड़ी आहे 9 यौम तुबला सराइर जंहिं ॾींहुं ॻुझ जाचा वेंदा फमा लहू मिन कुव्वत वला नासिर तॾहिं न हूंदी उनखे का सघ ऐं न को वाइर हूंदो हाणे इहा थी हिते सिधी इन जी सिंपल ॻाल्हि आहे इहा ऐं इहो क़ुर पाक काफ़ी जाइनि ते आयो आहे त कोई कंहिंखे ताक़त न हुजे ॻाल्हाइण जी जेसिताईं अल्लाह पाक इजाज़त न ॾे उते का कंहिंखे सघ न हूंदी को मददगार न हूंदो हर को पंहिंजा पाण पंहिंजे अमलनि जा जवाब ॾींदो जेके हुन कया हूंदा अचूं था थोरो साईं ग्रामर ते हीउ जेको आहे फल यंजुर इंसान मिम्मा ख़ुलिक़ जेका 5 नंबर आहे त पढ़ीसीं टाइम असांजो 10 मिंट अञा पिया आहिनि थोरो कॉल बि करे सघो इनशा ताला हिनखे जल्दी जल्दी सम्झूं था पिया त हाणे हिन में कुल आहे सॉरी हिनखे जेकर असां ॾिसूं लफ़्ज़नि खे सम्झण जे लाइ त हीउ फल यंजुरिल इंसान फल यंजुर हिनखे असां अलॻि अलॻि लिखूं अल इंसान हिते आहे मिम्मा ख़ुलिक़ मिम्मा थींदो इहो छो जो हिते जेको आहे मीम ते शद न थी ॿाहिरि में मां आहे हक़ीक़त में इहो छा आहे मिम असल लफ़्ज़ आहे मिम्मा पोइ हिनखे मिम छो कयो वियो आहे इहो बि तदबुर जी ॻाल्हि आहे ऐं अल्लाह पाक उन्हनि खे अजुर ॾे असांजे लाइ इहे शयूं आसान करे विया आहिनि न त असांखे कहिड़ी ख़बर पवे उहे जिन असां लाइ आसान कयो आहे उन्हनि खे अल्लाह पाक दर्जा ॾे एॾी सुठी सम्झाणी हिनजी अल्लाह पाक ॿियो लफ़्ज़ आहे ख़ुलिक़ हाणे इन्हनि टिनि खे ॾिसूं था पिया फल यंजुरिल इंसान ही फ थींदो आहे पोइ उहे यंजुर माना उनजुम ॾिसण नज़र में ईंदो आहे न फॉर एग्जाम्पल त ॾिसनि था पर यंजुर इंसान पोइ पाण नज़र करे इंसान त मिम ख़ुलिक़ ही जेका मिम्मा जेको हिनखे मिम छो कयो आहे छो जो इहा अल्लाह पाक इहो ई ॿुधाइण घुरे थो पियो इहा जेके तव्हां जंहिं वापसि मोटण खे तव्हां ॾुखियो था चओ जेको मां इंसान ख़ल्कियो आहे जंहिं नमूने सां जंहिं पाणी मां उन जी एॾी हैसियत ई कोन्हे जो एॾो बहस करे ऐं ॻाल्हियूं करे या अल्लाह पाक खां सुवाल करे पंहिंजी ख़ल्क़त खे ॾिसे जेका जीअं ठहियो आहे उनखे अल्लाह पाक मिम्मा जे बजाए अञा उनखे मुख़्तसिर करे मिम करे इन इहा बि हिकिड़ो उन लफ़्ज़ में बि माना छा मां ख़ल्कियो वियो आहे उनखे मिम्मा करण जे बजाए मिम छो जो मां थींदो आहे छा हीअ थींदो मिन मिन माना मंझां छा मंझां ख़ल्कियो वियो आहे उनखे मिम करे असर उनखे बि मुख़्तसिर करे वियो अच्छा हाणे जेको ख़ुलिक़ लफ़्ज़ आहे न इन में हिकिड़ी ॾाढी सुठी शइ आहे अॼु हिन ते ध्यानु ॾिजो इनशा ताला की ॾाढी नई शइ सिखंदासीं ग्रामर जी ऐं हुन में वॾी इनशा ताला असांखे अॻिते हुनखे तफ़सील सां सम्झंदासीं पर अॼु उहा हिन शइ जो बुनियादु थींदो सिखण जो हाणे हिकिड़ो लफ़्ज़ थींदो आहे ख़लक़ छा थींदो ख़ल्कियो हुन ख़ल्कियो इहो छा थींदो पास्ट टेंस हुन ख़ल्कियो ऐं जेको पास्ट टेंस जा जेके अरबी में थींदा आहिनि उनमें ऑलरेडी
मैस्कुलिन हूंदो आहे ऐं हुन में पास्ट टेंस हूंदो आहे सिखण जे लाइ ग्रामर ख़लक माना हुन ख़लकियो हुन ऑलरेडी इन में आहे इहो आहे एक्टिव वॉइस थर्ड पार्टी आहे पर एक्टिव वॉइस आहे हुन ख़लकियो ख़लक ठीकु आहे हाणे हिकिड़ो आहे हिते आयो आहे छा ख़ुलिक क़ाफ़ हितां निकिरंदो आहे ज़बान जे आख़िरी छेड़े क़ 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 ख़ुलिक न आहे ख़ुलिक त ख़ुलिक इहो छा आहे जॾहिं हिते ख जे बजाए हिते पेश अची वेंदो न उन ही फ़इल आहे माना ख़लकिणो ठीकु आहे न ख़ालिक थींदो आहे जंहिं ख़लकियो ख़लक हुन ख़लकियो मख़लूक जेका शइ ख़लकी वई ग़ालिब मख़लूक असां PPI में चवंदासीं फाइल थींदो ख़लक मख़लूक अच्छा ऐं हाणे ख़लक छा थियो एक्टिव वॉइस हिन ख़लकियो इन जाइ ते पैसिव वॉइस थींदो ख़लकियो वियो ख़ुलिक माना अल्लाह पाक जॾहिं इन जो ज़िक्र करे थो पियो इंसान जी ख़लक़त जो त डायरेक्ट एक्टिव वॉइस में ॻाल्हि न कई थी पैसिव वॉइस जेके ख़लकियो माना हिकिड़ी गैर अहम ॻाल्हि थींदी आहे अल्लाह अकबर ख़ुलिक जंहिंखे ख़लकियो वियो न अल्लाह पाक जी इहा ख़लक़त तमामु अज़ीम आहे हक़ीक़त करे ॾिसे इहा निशानी आहे अल्लाह पाक जी जेका असांखे ख़लकियो वियो आहे न पर जेके जंहिं नमूने सां अल्लाह पाक ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो पियो उन हिसाब सां अल्लाह पाक चए थो त उनजी ख़लक़त त ख़सीस पाणी में आहे ख़ुलिक उनखे ख़लकियो वियो आहे इंसान भुलिजे छो थो पोइ इहा ई ॻाल्हि यंजुर इंसान मिम्मा ख़ुलिक मिन मां छा मां बणाए वियो आहे इहो ख़ुलिक इहो पैसिव वॉइस आहे ठीकु साईं मिन माना मजा ठीकु थियो पोइ हिते हिकिड़ो ॿी ॻाल्हि आहे त हिते जेको हाणे हीअ अचे थो पियो न ॿियो उहो अचे थो यख़रुजु मिन बैनि सुल्बि व तराइब जो पुठीं उड़े जे विच मां निकिरंदो आहे हाणे हिते हिकिड़ो लफ़्ज़ आहे कहिड़ो बैन लफ़्ज़ हिकिड़ो मां बैन बि ईंदो आहे न मां बैन विच में अञा अच्छा ख़लक़ल अर्द वमा बैनहुमा ख़लक़ समा वल अर्द वमा बैनहुमा अल्लाह पाक ख़लकियो आसमान समावात में आसमाननि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको हुननि जे विच में आहे असां जेको लफ़्ज़ विच में इस्तेमालु कंदा आहियूं न हक़ीक़त में बैन जो मतिलबु विच न आहे सेंटर न आहे बैन जो लफ़्ज़ ही आहे हीअ सम्झाणी आहे हिते त ही आहिनि ॿ पॉइंट ठीकु आहे साईं हिनखे हीअं ॾिसिजे ही आहिनि ॿ पॉइंटूं ठीकु हाणे ही जे चवंदा न ही बैन आहे इन्हनि ॿिन्ही जे दरमियान लफ़्ज़ छा थींदो आहे बैन जो मतिलबु छा थींदो आहे दरमियान बिटवीन विच में न आहे असां जो लफ़्ज़ घणे क़दुरु तव्हां तर्जुमनि में ॾिसंदव त उहो थींदो यख़रुजु मिन बैनि सुल्बि व तराइब जेको पुठीं ऐं उड़े जे विच मां निकिरंदो आहे हीअ मां विच खे हिते कटियो आहे हीअ थींदो बैन माना दरमियान माना उन्हनि जे सिंधी में विच में चइबो पर विच एग्ज़ैक्ट विच न आहे हिननि ॿिन्ही जे दरमियान थियणु खपे दरमियान उर्दू जो लफ़्ज़ आहे सिंधी जो लफ़्ज़ आहे अल्लाह आलम साईं पर बैन माना हिन टिनि पॉइंटनि जे विच में जेके सभु शइ आहे उहो बैन आहे उन खां पोइ हलूं था इन वला रज एल क़ादिर इन माना बेशक हू ॾिसो हिते अची वियो जेको आहे जेको असां अटैच प्रोनाउन आहिनि बेशक हू हिते बि लिखियल आहे हू हिते बि लिखियल आहे सिंधी ऐं अरबी ॻाल्हि साॻी हिते हू आहे हिते हू आहे सिंधी में अला माना मथां या ते त बेशक हू हिन शइ ते क़ादिर आहे बेशक हू वरी मोटाइण ते वस वारो आहे या क़ादिर आहे ठीकु आहे क़ादिर माना वस वारो अल्लाह साईं क़ादिर आहे न यौम तुबला सरायर ते हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे सम्झण जी अचूं था सम्झूं जेको ॾिसो हीअ आहे सराइर ठीकु आहे हाणे सराइर छा आहे सराइर इहो आहे जम माना ॻुझ हीअ जेको थींदो आहे समा माना ॻुझ इहो इन जो वाहिद थींदो शरीर शरीर ईअं चइजे शरीर बि चई सघे थो शरीर वाहिद आहे सराइर उन जो जम आहे वाहिद ऐं जमा चइबो आहे वाहिद ऐं जमा अरबी में ऐं हिते मां जेकॾहिं चवां साईं सॉरी त अरबी में थींदो अफ़वन 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 त हीअ मां साईं न लिखी सघियो आहे हिन में माना अफ़वन चइबो पर हीअ छा आहे हीअ जिन्स ॾेखारियल आहे इहो मुंहिंजो कुझु चङी मां पोइ हिन ते ॻाल्हाईंदासीं त शरीर जे ताबरकूत ईंदो आहे त ही माना मोहनिस थींदो
पर हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे राज़, इनखे चइबो आहे सिर। सिर माना राज़, सिर जो वरी जमो थींदो इसरार। इसरार माना राज़। इसरार चई सघिजे थो माना अरबी में राज़, सिंधी में थींदो ज़। हाणे हिते ॿुझ, ॿुझ सिंगुलर प्लूरल, राज़ राज़, सरीर सराइर, सिर इसरार। हिन ॿिन्ही में वॾो फ़र्क़ु आहे। अल्लाह पाक उते राज़ न खोलींदो, उते ॿुझ खोलींदो। अल्लाह कमाल त ॾिसो लफ़्ज़नि जो जेको अल्लाह पाक इस्तेमालु कयो। सिर न चयल आहे, सिर वरी कंहिं ॿिए जाइ ते इस्तेमालु थियल आहे। मुमन कतम सर बल्लग मुरादहू, इहो लिखियो पियो हूंदो त साईं हिते हैदराबाद कैंप में जेको इहो लिखंदा आहिनि उते, जंहिं पंहिंजो राज़ लिकायो उन कामयाबी पाई। पर हिते छा आहे, ॿुझ खोलिया वेंदा जेको हुते क़यामत में। फमाल लहू में कुवत वला नासिर, पोइ तैनी न का हुन लाइ सघ ऐं न का हुनखे वसवार। ठीकु आहे, हीअ स्लाइड एक्चुअली हीअ भई थी वई हिन में। त पोइ इहो थींदो फमा फ प्लस मां, पोइ न। ठीकु आहे, लहू ही लहू साॻियो हुन में जीअं ॾिठोसीं हुते, हुन लाइ, हुन जे लाइ। लहू हू थींदो उन जे लाइ या उन जे लाइ या हुन जे लाइ, पर थर्ड पार्टी। तुंहिंजे लाइ न आहे, हुननि जे लाइ, हुन। ऐं हू थींदो हुन लाइ, हुननि जो हुजे त छा थिया, हुम लहुम, प्लूरल जेको जमो हुनजो। ठीकु आहे, हीउ नंढिड़ो ग्रामर जी बसि इहा इंशाअल्लाह ताला स्लाइड ॾेखारी थी, थोरो हिनखे माण्हू रिमाइंडर थी वञे। हाणे हुन खां पोइ आहे ॿियो ई वल आहे, व प्लस ला, कीअं टुकड़ा टुकड़ा करे माण्हू सम्झी सघे थो। ऐं न आहे, नासिर माना मददगार। इन जो वरी जे एक्टिवाइज़ थींदो नसर, उन मदद कई, नसर उन मदद कई, नुसिर उन जी मदद कई वई। इहो एक्टिवाइज़ ऐं पैसिवाइज़ अकेली ॾिसंदासीं। पर नासिर छा आहे, मददगार। मंसूर छा थींदो, जंहिंजी मदद कई वई, नासिर मंसूर। ठीकु आहे, पर इंशाअल्लाह ताला ते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु करणी आई आहे, हीअ जेका टेबल आहे जेका असां अॼु हिनखे ॾिसी आयासीं, हिन में असां हू बि ॾिठो या बि ॾिठो। ठीकु आहे साईं, इन ते असां पंहिंजो सेशन ख़तमु थियणु खपे। अल्लाह साईं खे दुआ आहे अल्लाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं का सिखण ऐं सिखण में ग़लती थिए त अल्लाह पाक माफ़ फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआन अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। साईं हिते असां पंहिंजो सेशन ख़तमु कंदासीं, पोइ वरी जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त पोइ थोरो हिते जेके गोॾियूं वग़ैरह आहियूं उन्हनि जो दुआ घुरो। माण्हुनि जे लाइ ॾाढो परेशानी आहे। मां हिते रिकॉर्डिंग बंदि थो कयां, जेकॾहिं इजाज़त हुजे त पोल बि कयूं। मां रिकॉर्डिंग ख़तमु थो कयांसीं।